अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केड़ा हाल है बाबल? खुशियां प्यार इमरान मो बुधो आए त तू पंहिंजी मुश्किलातन जो हल शराब में ॻोल्हण लगो आई। मूं सोचो आहे त शायद मुंहिंजो दर्द घटिजी वेंदो, पर अञा ताईं ना कुछ बेहतर थियो। अली, इस्लाम में शराब जे बारे में छा तो चयो वञे? इस्लाम में शराब के सख्ती सां हराम कयो वियो आहे। कुरान पाक में वाज़े तौर ते चयो वियो आहे, शराब जुआ शैतान जो कमु आहे जेके इंसान खे गुमराह कनि था। पर राजा माण्हू छो शराब पीअंदा, उहा जेकॾहिं हराम आहे? इमरान, माण्हू कुछ वक़्त खुशी ऐं आराम जी ॻोल्हा में शराब तरफ़ वञनि था, पर उहो हिकु धोखो आहे। वो सिर्फ़ आर्ज़ी खुशी ॾे थो, ज़िंदगी में वधीक मुश्किलातूं ऐं अल्लाह जी नाराज़गी खणी थो अचे। तव्हां सही था चओ राजा, मूंखे उहा अहसास थियो आहे त असांखे पंहिंजी ज़िंदगीअ में अल्लाह जे हुकुमनि ते अमल करणु घुर्जे। शायद उहा ई सभु आहे। मुंहिंजी ज़िंदगीअ में अञा बि वधीक मसला पैदा थी रहिया आहिनि। मां हिन आदत खां पासो करण जी कोशिश कंदसि। इमरान, अल्लाह रहम कंदड़ आहे। जेकॾहिं तव्हां सच्ची दिल खां तौबा करो था त अल्लाह ज़रूर माफ़ कंदो। ही कहानी शराब जो नुक़सान ऐं हिकु इस्लामी सबक़ आहे। जेकॾहिं ही वीडियो तव्हांखे पसंदि अचे